स्वामी उत्तम प्रसाद आश्रम विरहाङे खां अॻु सखर शहर जी आबादी में हिंदुनि जी अक्सरियत हुई। हिंदू दरिया जी पूजा कंदा हुआ। उन सबब करे सॼो बंदर रोड वेंदे हर हिकु वण मंदिर या आश्रम हो। ही रमणीक आश्रम मौजूदा गौशाला लघु बंदर रोड ते आहे। आश्रम सेठ ठहकणदास जेको स्वामी उत्तम प्रसाद जो श्रद्धालु भगत हो, जंहिं पंहिंजी आस पुॼण ते ही शाही आस्थान 1888 ईस्वी में तहमीर कराए स्वामीअ खे अर्पण कयो। इमारत अंदरि गुरु श्री चंद महाराज, श्री राम कृष्ण ऐं ॿियनि देवताउनि जूं मूर्तियूं स्थापित थियल आहिनि। आस्थान जे भरिसां ख़ूबसूरत बाग़ीचो आहे। स्वामी 1918 ईस्वी में शरीर छॾियो, जंहिं बैदि महिनत साहब स्वामी संत प्रसाद उदासीन गद्दी नशीन थियो, जंहिंजो जनमु ग़रीबाबाद सखर में थियो। हू पाण पूरो विद्वान ऐं संत पुरुष हो। हुन वटां केतिरनि ई विद्यार्थी संस्कृत विद्या हासिल कई। वॾनि ॾींहनि ते उन वक़्तु उते भांडारो लॻंदो हो। ग़ालिबन हींअर बि लॻंदो हुजे।